अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सदरत जी ख़बर जो स्क्रोल जारी है तमाम सां मदीजी मां ख़बर शे कंदा आलम मदीजी प्रेस क्लब जो اجلاس सरपरस्त आला शेर मोहम्मद बरोही जे सदारत हेठ थी गुज़रियो है, जंहिंमें नए साल 2021 मदीजी प्रेस क्लब जूं बिना मुक़ाबले चूंडूं थी गुज़रियूं आहिनि। चूंडनि में अक्सरियत राय सां मदीजी प्रेस क्लब जो सदर मोहम्मद अयूब बरोही, जनरल सेक्रेटरी अब्दुल हकीम सोतो, सीनियर नायब सदर आजिज़ भुट्टो, नायब सदर तोहिद बरोही, डिप्टी जनरल सेक्रेटरी वसीम सोलंकी, खजानची शोएब बरोही, ऑफिस सेक्रेटरी सोराब सोलंकी, ज्वाइंट सेक्रेटरी हाकिम बरोही, प्रेस सेक्रेटरी एहसन राहूचो, ऑफिस सेक्रेटरी सोराब सोलंकी ऐं ॿिया मेंबर चूंडिजी विया आहिनि। ॿिए तरफ़ एग्जीक्यूटिव कमेटी जो चेयरमैन सिकंदर राहूचो खे मुक़ररु कयो वियो आहे। उन मौक़े ते चूंड कराईंदड़ सरपरस्त आला सभिनी चूंडियल उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं आहिनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।